खेरा बेहतरीन बॉलिंग जो मुज़ाहिरो कयो आदा समीर आ मेयो मेयो आदा मेयो समीर लेग साइड का बाहर नाइस बॉलिंग बाय नसीर सनाउल्ला बिरोई हादा हा ज़बरदस्त बॉलिंग कराई ज़बरदस्त बॉलिंग सिंधु जे टीम जे तरफा घणो थियो स्कोर 70 थियो आहे 9 में ज़बरदस्त बॉलिंग कराई आहे सिंधु जे बॉलरनि शॉट खेड़ी छड़ी ग्राउंड शॉट ऐं वज़ीर जी बेहतरीन फील्डिंग पहले ही मेरी मुबारक थी सिंधु टीम की हादा सिंधु टीम के सलाम कह देना दुबई से आदा आमिर अली मीरानी सर वालेकुम अस्सलाम शॉट आए मते इमरान बाल थोड़ो अॻिते किरियो ऐं सुठी कोशिश ही ज़ुहैब इमदाद बुगियो वेलकम अदा वालेकुम अस्सलाम भाईजान लख लख मुबारकूं सिंधु टीम वारो अदा खैर मुबारक जियो गुड बॉलिंग मौलाई फयाज रमीज़ लाया है नाम छके ते 100 रुपया साईं गुलाम नबी जुणे जे तरफा कंहिंजे साईं गुलाम नबी जे तरफा छके ते 100 ऐं विकेट ते उनखे यूनुस खे 200 हल ठीकु आहे रमीज़ जे लाइ साईं गुलाम नबी जुणे जे तरफा छके ते 100 रुपया सिंधुअ खे मुबारकूं अदा मीर सफ़ीर वॾी महिरबानी खैर मुबारदा मां पहिरां ई चयो बॉलर नो बॉल हादा मां पहिरियां ई चयो त बॉलरनि जे मथां ॻाल्हि आहे सॼी हादा हा घटि स्कोर हो सफ़ा घटि स्कोर हो दोस्त कांग्रेच फयाज़ हुसैन जुणे जो वॾी महिरबानी मारूफ़ अली सिंधु टीम खे मुबारक दा वॾी महिरबानी ज़ुहैब ब्यूटीफुल सिक्स ऐं इन सां गॾु रमीज़ जे लाइ साईं गुलाम नबीअ जो इनाम छके ते 100 रुपया साईं गुलाम नबी जुड़े जेके गुज़ारे छा त इनाम खणी आ साईं इनाम खणी आ सऊदीयतुल मदीनतुल मुनव्वरा आदा मोहम्मद कासिम सेड़ो अदा वॾी महिरबानी सारिन पैर केरु आहे रुमाल वठो उन खां रुमाल परेशान कयो आहे आदा आउट थियण जो ख़तरो आहे रुमाल इंपायर के हा इंपायर ज़बरदस्त कैच उस्ताद अमजद जी कंग्रेचुलेशन अदा वॾी महिरबानी सलाम बादा अदा वालेकुम अस्सलाम जियो रमीज़ जियो अदा फयाज़ अदा सुमेर वेलकम अदा भा सुमेर बुगिया वॾी महिरबानी वेलकम भाईजान अदा न कयो बाबा न कयो रांद में न कयो अदा न कयो बाबा न चलो न कयो यार छॾियो यूनिस सॉरी यार सॉरी सर रमीज़ सॉरी दा सॉरी ज़बरदस्त बॉलिंग यूनिस जी वाइड बॉल एम्पायर काशन अदा इहो छेड़ थियो आहे हिनखे तुंहिंजे नाले चवंदा रुमाल छो खयूं बीठो आहे एम्पायर अदा सर तव्हांजो नियापो ॾेई छॾियोसीं सागर ओशाक बुगियो साहब चए थो इहो रुमाल ग़लति आहे एम्पायर के हथ में न गर्मी छाजी आहे एम्पायर आहे जंहिंजा पेस डिलीवरी ज़बरदस्त बॉलिंग यूनिस जी बेहतरीन बॉलिंग सिंधु जे बॉलरनि 125 जो टारगेट तमामु घटि टारगेट ते ज़बरदस्त बॉलिंग कराई समीर मेयो नसीर रांझाणी वज़ीर रांझाणी ऐं यंग टैलेंट यूनिस नुनारी जंहिंजा पैस ह्यूज सिक्स इन सां गॾु सिंधु ई राउंड लगातार चौथों राउंड पंहिंजे नाले करे वरितो लख लख मुबारकूं सिंधु टीम के सॼी संगत के मुबारकबाद वसीम मीरानी नसीर रांझाणी सॼी संगत के चओ अदा जियो अदा वॾी महिरबानी अदा
सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी, ॾिसंदड़नि जी लख लख लाइक। ऐं थरेचा टाइगर्स जो एहसान चांडियो आउट थियो, राशिद चांडियो आउट थियो, ज़हीर आउट थियो। उन खां पोइ थरेचा टाइगर मुश्किलातुनि जो शिकार थी वई ऐं 125 जो टारगेट चेस करण में नाकाम रही। थरेचा टाइगर्स ज़बरदस्त बॉलिंग कराई। थरेचा टाइगर जे कैप्टन ज़हीर अब्दुल करीम जंहिं हैट्रिक सां गॾु 5 विकेटूं वरितियूं, पर ज़बरदस्त बॉलिंग कराई। ऐं ज़बरदस्त बॉलिंग उस्ताद अब्दुल करीम जंहिं हैट्रिक कई इनिंग जे फर्स्ट 3 बॉलनि ते 3 विकेटूं। ज़बरदस्त बॉलिंग ऐं हिन सां गॾु 5 विकेटूं पंहिंजे नाले कयूं हिन में। ऐं ज़बरदस्त डिफेंस कयो समीर जी बहितरीनु बॉलिंग। समीर में हो जंहिं 3 ओवरनि में बहितरीनु बॉलिंग करे सिंधू खे खटाइण में अहम किरदारु अदा कयो। ज़बरदस्त बॉलिंग समीर जी। ऐं स्कोर मैन आहे असांजो नवीद लोहार। ॾिसो एहसान चांडियो राशिद चांडे जे आउट थियण खां पोइ थरेचा टाइगर्स खे वॾो नुक़सानु थियो 125 चेस करण में। ज़बरदस्त मुक़ाबिलो, ज़बरदस्त मुक़ाबिलो। ऐं हाणे असां तव्हां खां वठंदासीं इजाज़त। असां दोस्त आया आहिनि, असांजा वॾी महिरबानी अली नवाज़ जी, इरफान जी, जावेद जी। ज़बरदस्त 125 जे घटि स्कोर ते ज़बरदस्त दिफ़ा कयो सिंधू टीम। ऐं अॼु जो कामयाब बैट्समैन रहमत थीम 43 रन्सूं सां नुमाया रहियो। ऐं यंग बॉलर यूनुस नूनारी जी बि ज़बरदस्त परफॉर्मेंस। मुबारकबाद सिंधू के वसीम खे मुबारकूं ज़रूरु ॾिजो। अदा मौलाई फयाज़ मुबारक तुंहिंजे वसीम। ऐं असांजो सिंधू जो लेजेंड सीनियर मोस्ट सीनियर इम्तियाज़ मीराणी ऐं भाऊ फिदा हुसैन पठान मोस्ट सीनियर असांजा सिंधू खे सपोर्ट करण आया। वालेकुम अस्सलाम, सॼी संगत खे सलाम भाऊ फिदा जे तरफ़ां। सिंधू टीम कैंग्रेचुलेशन। 125 जे घटि स्कोर ते सिंधू घणो ठाहियो उन्हनि? हलो उन्हनि घणो ठाहियो? उन्हनि घणो ठाहियो? 88 रन्सुनि ताईं महदूद रखियो। सिंधू जे बॉलरनि ज़बरदस्त बॉलिंग कई। समीर, वज़ीर, यूनुस ऐं कैप्टन नसीर। छामे था कढो फोटू? छामे था फोटू कढो? हिन में त हले थी लाइव। अदा मौलाई, हा मौलाई फयाज़ सलाम तुंहिंजी। मुबारक। रहमत घट तो यार हां सही तो यार साईं अचो था तव्हां। इमरान वेचारा न कढो इमरान थोरो वेझो कढा सॼो थो अचे। अञा बि कढाया बीहो त पोइ इंग्लियूं मटाया न थोरी भला। रहमत थोरो अॻिते थी अचे त खेॾो। रहमत थोरो अॻिते थी अचे फोटो अरे मामो इम्तियाज़ हो उस्ताद जो तो उते त थींदो आहे। मामो इम्तियाज़ कबर मां निकिरी आवानी। मैदान घणा कटराए तू पर हे नहीं थी। हलो दा हलो बालर गॾु थियो चारई। हाणे अॼु बालर ने कार दी हले दिया लाए हले लाइव में गयो एक बालर देखा बालर रेडी बैट्समैन देखा रहे हो ना देखा रहे यार बाल दे 80 है नहीं यार पुरानो दौर हाणे काई अञा बालर बाल खणा ने ये ऐसा सिंधु है बेहतरीन बॉलर बैट्समैन बियो बैट्समैन तू वन न माने बैटिंग जो कार्य समीर बैटिंग हां समीर भी बेन बैटिंग में बैट करो बॉलर अदा बैट्समैन असांजा परे परे थी बैट में अथी जो बेहतरीन बैटिंग रहमत थई मेहरबानी रमीज है मौलाई फयाज हो गया मेहरबानी बा पर जो दीदार कराया सिंधु है मजर भाई इरसिनो ने सिंधु है बेहतरीन बैट्समैन मजर जो दीदार कराए
अदा परे तुंहिंजो मज़र है मोलाई फ्याज़ शाला महिरबानी संगत जी मज़र कसा कॉल कहते हैं ये ईअं ॾिसे थो पियो लाइव कमेंट्स नहीं हा साईं मेहरबानी मज़र साईं बड़ी मेहर- मेहरबानी पर हाणे गेर त ठही था अच वरी लाइ ते ख़्यालु कजां अदा जावे तके बटियो गेर त कर अच बाबा राउंड ते अची था चवनि पिया कई तारीख़ है सोरिया ना 17 ना सुभाणे आखिरी ॾींहुं थी था अड़ी राउंड अथई घुमण विया घुमण जा वाह वाह उस्ताद 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 असांजो उस्ताद अमजद ओवर लाइव 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 पर बड़ी हाली कटी कराई भैया साईं चिड़ी थी खबर भैया